सुने इमाम हुसैन जो रब आला शान कयो राजी रहमान कयो जावेद करबल में हुसैन नारे हुसैन है रब आला कयो आशान है महबूब जे बचड़न जो हथ खणी चो सुभान अल्लाह है रब आला कयो आशान है महबूब जे बचड़न जो केड़ो केड़ो लिखा माशान है महबूब जे बचड़न जो केड़ो केड़ो लिखा मा बयान है महबूब जे बचड़न जो रब आला कयो आशान चो महबूब जे बचड़न जो है करबल जो मैदान मलायो है पंहिंजे नान जो दीन बचायो है पंहिंजे नान जो दीन बचायो रब बाला कयो मकाम है के जो महबूब जे बचड़न जो रब बाला कयो मकाम है महबूब जे बचड़न जो केड़ो केड़ो लिखा मा बयान है महबूब जे बचड़न जो रब आला कयो आशान है महबूब जे बचड़न जो चो सुभान अल्लाह है जे हुसैन शहीद न थे हा पोए दीन न कौन बचे हा जे हुसैन शहीद न थे हा पोए दीन ब कौन बचे हा पोए दीन ब कौन बचे हा हो रब जो हुक्म इम्तिहान है महबूब जे बचड़न जो केड़ो केड़ो लिखा मा बयान है महबूब जे बचड़न जो रब आला कयो आशान है महबूब जे बचड़न जो चो सुभान अल्लाह है रयो रब जी रज़ा ते राज़ी रयो रब जी रज़ा ते साबिर पंहिंजे नान जी उम्मत खातिर है पंहिंजे नान जी उम्मत खातिर ईसा मौला वॾो कयो मान है महबूब जे बचड़न जो जोया मौला वॾो कयो मान है महबूब जे बचड़न जो रब आला कयो आशान है महबूब जे बचड़न जो है असां आयूं सिद्दीक उमर जा नारे तहकीक असां आयूं सिद्दीक उमर जा उस्मान अली हैदर जा उस्मान अली हैदर जा चो असां आयूं केड़ा केड़ा हथ मथे करे असां आयूं सिद्दीक उमर जा असां आयूं सिद्दीक उमर जा उस्मान अली हैदर जा है कुल असहाबी थई प्यारा हो रब साईं कया ही भलारा रब साईं कया ही भलारा अथई टुकरा मुझे जिगर जा उस्मान अली हैदर जा है असहाबन जूं गुस्ताखियूं करी थो न पो मिलंदई माफ़ियूं करी तो न पो मिलंदई माफ़ियूं पो खाईंदे तू सट का कबर जा उस्मान अली हैदर जा त खणी उस्मान अली हैदर जा।